अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो चार जेडियो न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उंदड़। तंगवाणी में पोरियत जे मासूम नीगर दिल जे बीमारी में मुब्तला आला अमलदारनि खां मदद जी अपील। तंगवाणीअ भरिसां ॻोठ हिदायतुल्ला गुजराणीअ में पोरियत मोहब्बत गुजराणी जे 11 सालनि जो मासूम नीगर गुलाम रब्बानी गुजराणी दिल में सोराख़ हुजण सबबि बिस्तरे ते पियल आहे। मासूम नीगर जे वालिद पोरियत मोहब्बत गुजराणी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ग़रीब मिसकिन आहियूं, इन महांगाईअ दौर में पेट पाले नथा सघूं, पुट जो इलाज किथां करायूं। हिननि सिंध हुकूमत, MPA मीर शबीर अली खान बिजाराणी, DC कशमोर मुनवर अली मिठियाणी समेत ॿियनि वस वारनि खां अपील कंदे चयो आहे मुंहिंजी मदद करे मुंहिंजे पुट जो सरकारी ख़र्च ते इलाज करायो वञे। वधीक ॾिसूं था मीर हसन मरीअ जी हीअ रिपोर्ट। तंगवाणी जे लॻ ॻोठ हिदायतुल्ला गुजराणी पोरियत मोहब्बत अली गुजराणी जी घर में जंहिंजो मासूम ॿारड़ो पुटु गुलाम रब्बानी जेको दिल जे सोराख़ जे सबबि माज़ूर बणियल आहे, सिंध हुकूमत ऐं वस वारनि खां हिननि अपील कई आहे त असांजी मदद कयो। अचो तिन खां ॻाल्हि ॿोल पुछूं हिन जी कहिड़ी तकलीफ़ आहे, केतिरे हद तक हे पंहिंजे बचड़े जे मदद लाइ अपील करे सघनि था। असां छोकिरो से घणो बीमार आहे, जेको सिंध माण्हुनि खे अपील आहे त मुंहिंजी मदद कयो आहे। मासूम 11 साल जो उमिरि आहे ऐं मज़ूरी कंदो आहे, मज़ूरी को बि पुॼे थो न। हाणे मां अपील कयां थो हिननि खे जल्दी मुंहिंजी मदद कनि। एमरजेंसी आहे, छोकिरो जो तबियत घणो ख़राबु आहे। मां हाणे अर्ज़ु कयां थो हिदायतुल्ला गुजराणी ॻोठ खां मुंहिंजो ॿुधे, जेका बि सिंध जा माण्हू आहिनि उहे ॿुधे मुंहिंजो मदद करनि। 4 लख घुरनि था असां वटि। मां मज़ूरी कंदो, मां वटि रुपियो बि हिन टाइम न आहे। एमरजेंसी चयो त खणी वियुसि कराची, हाणे मां वटि को बि न आहे पैसो। 4 लख किथे किथे इलाज करायो? हिते सखर से करायूं, लाडकाणू, खैरपुर, हैदराबाद। अगाड़ी 2-3 दफ़ा मदद कयो आहे। जो कैदिन हुया कंदकोट जा उन्हनि कयो आहे। छा थियो नंढड़े लाइ कहूं वठी बीमार आहे, दिल जो सोराख़ अथसि, को मदद वारा ॿियो माण्हू न आहे। हाणे गवर्नमेंट खे अपील कयूं था संद कंहिंजी मदद करे वठनि। DC कंदकोट वारनि खे अपील आहे त मुंहिंजो मदद करनि। मां मज़ूर आहियां ऐं मज़ूरी मुंहिंजो कासे नथो थिए, हिन जो मां इलाजु करायां। महांगाई जो दौर आहे, मां काॾो आना 4 लख। अदा जेको इहो छोकिरो बीमार आहे, असांजो पाड़ेसरी आहे, ग़रीब मिसकिन आहे। उन्हनि जो वालिद साहबु मोहब्बत अली जेको हिकु अख खां बि माज़ूर आहे, मज़दूरी कंदो आहे, तक़रीबन 300 खां 400 रुपया रोज़ानो कमाईंदो आहे। हिन जो तक़रीबन 8-10 सालनि खां वठी 11 साल जो छोकिरो अथसि, 8-10 सालनि खां बीमार अथसि। हिन ग़रीब जेकी बि वस हुयुसि महिनत मज़दूरी करे अॼु ताईं हिन ॾेखारी आहे। हाणे हिन जी छोकिरो लास्ट स्टेज में बीठो आहे त हिन वक़्तु डॉक्टर चवनि था त 4 लख खां वठी 6 लख ताईं हिन खे ख़र्चु ईंदो। माना हाणे सखर खां रिफंड कयूं कराची जे लाइ हिननि लिखी ॾिनो। हाणे हिन वटि एतिरो त पैसो न आहे जेतिरो शाम जो अटो वठे ऐं भाॼी वठे पंहिंजे बचड़नि खे खाराए, त हे 8 लख किथां आणींदो। असां DC कशमोर ऐं ॿियो वस वारनि खे अपील कयूं था, मीर शबीर अली खान बिजाराणी खे अपील कयूं था, नूरला खान खोसे खे कयूं था, अशरफ बिजाराणी खे कयूं था ऐं ॿिया बि असांजे तालका तंगवानी ज़िला कशमोर में घणा ई मोतबर अमीर आहिनि। असां उन्हनि खे रिक्वेस्ट कयूं था त हिन ग़रीब जो को वारसी करनि ऐं हिन ग़रीब जे लाइ कुझु करनि। छो त चवंदा आहिनि ॾिनू बनू आहे, माण्हू त लखें रुपया ख़र्चु करे थो, हज़ारे सबबनि में लखें रुपया ख़र्च थी वञनि था ऐं ग़रीब कंहिं ग़रीब खे ॾियण में अलाह बि राज़ी थींदो ऐं हिन ग़रीब खे ॾियण में उन्हनि खे बि अजुर मिलंदो। असां सभु वस वारनि खे अपील कयूं था त महिरबानी करे हिन ग़रीब जे लाइ कुझु करनि।